अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरे आयो एहतसाब न्यूज़ आया कासिम ख़ास के लिए सकरण मास्कर इलाक़ो जी इंतहाई अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त सकरण जे हुसैनाबाद कॉलोनी में वापडा अमले जी नाअहली सबब ट्रांसफार्मर फाटण सबब ज़ख़्मी थियल 3 ॿारनि मां टियों ॿारड़ो सागर बलद मंगूमल बि अॼु ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो आहे। ॿारड़े जे फोत थियण वारे वाक़े खां पोइ संदसि घर में कोहराम मतल आहे। यादि रहे त 3 मासूम ॿारड़ा 1 महीनो अॻु हुसैनाबाद कॉलोनी सकरण में रस्ते सां वञी रहिया हुआ त ओचितो ट्रांसफार्मर धमाके सां फाटी पियो हो, जंहिं सबब 3 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया हुआ, जिन मां अॼु टियों ज़ख़्मी सागर बलद मंगूमल बि ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो आहे। जॾहिं त 2 ॿारड़ा दीपक ऐं रतन पहिरियां ई कराची जे हिकु इस्पताल में फ़ौत थी विया हुआ। फ़ौतुनि जो तइदादु 3 थी वियो आहे। सागर जे फ़ौत थियण सबब संदसि पाड़े जी कॉलोनी मला मोहल्ले में सोग वारी सूरत हाल आहे ऐं संदसि माउ बेहाल थी वई आहे। खेसि बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एहतसाब न्यूज़।